अस्सलाम वालेकुम दोस्तों, आओ आया बिलावल खोखर। ये तो असांजे भाउ जो सिंधी यूट्यूब ते चैनल है ज़फ़र नॉन स्टॉप, उन ते मज़ाया फंडिंग इस्लाही ऐं सोशल हवाले से तव्हांखे ड्रामा मिलंदा, क्लिप मिलंदियूं। तमामु बहितरीन चैनल आहे ऐं ज़फ़र पाण भी बेहतरीन इंसान आहे। ज़ाहिर आहे पाण बेहतरीन इंसान आहे, हुनजो चैनल भी अहिड़ो हूंदो। ॾिसण न विसारींदा मुंहिंजा दोस्तों। जखराणी हाँ ज़ुल्फ़कार जखरानी भाउ असांजो किरण ओ हालत ॿुधाणी किरण जो माइट हाँ बेहतरीन आर्टिस्ट मां इजाद कई आहे, मां ठाही आहे न। ये मारा ही कर जरा इंदर बाहर ही साह कढी छॾे बार तोजड़ो बार ही असांजा ॿ बेहतरीन फनी आर्टिस्ट मोहतरम रईस ऐं ज़ुल्फ़कार जखरानी साहब। सर तव्हां कुझु पाण में ॻाल्हाइण पसंदि कंदव? साईं सफ़ा पोयों अची टच थो थिए, मसलो छा आहे बाबा? सच मां जो फोटो अचे, मां तव्हां बि भरिसां बि आहियां न बाबा। इहो ॿुध बाबा तुंहिंजो फोटो सिधो ईंदो, मुंहिंजो टेड़ो न अचे। टेड़ो पाण टेड़ो न थी चाहे न, बाक़ी छा टेड़ो हूंदे त थींदो न बाबा, ईंदो पोइ न। सिधो हूंदे त सिधो ईंदो। हा पाण ते भरोसो थी न, टेड़ो माते न कर, तूं पाण ते करे। सही आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, ॿुधाए इहो मानी खाधी थी खाराए ॾे या न? मानी खाधी पेट ई भला छो भला अंदर अथई जो मानी न खाधी थी छा? न बाबा अरे चङो ठीक।